नाज़रीन असीं वक्त मौजूद आहियूं ॾहीं मोहरमुल आराम जे मौक़े ते करमपुर अस्पताल में, जिते असां सां जेको आहे त करमपुर अस्पताल जो अमलो मौजूदु आहे। असीं हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो ॾहीं मोहरमुल हराम जे हवाले सां जेको आहे त जेको क़ाफ़िलो आहे या कैंप लॻाईंदा आहिनि उन जेको आहे कहिड़ा इंतिज़ाम कया आहिनि, अचो हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांखे हिदायत थियल आहे शहीद मीर हज़ार ख़ान बिजाराणी नौकिरी वठी ॾी, मौला जन्नत में जा ॾिस। ॾही मारम ते असां हरदम तयारु हूंदा आहियूं, असां पर हरदम तयारु हूंदा आहियूं 24 कलाक। इंशाअल्लाह ताला असां पंहिंजो ड्यूटी पंहिंजे दिलि सां कंदा आहियूं, हमेशह तयारु हूंदा आहियूं 24 कलाक राति ॾींहुं असां इहो पंहिंजो तयारु हूंदा आहियूं। ॾही मारम ते बि असां इंशाअल्लाह ताला ॿियो बि डॉक्टरनि जो अमलो हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु अमलो आहे। डॉक्टर बासत अली जखराणी आहे ऐं घणा ई आहिनि, पंहिंजो टीम आहे सॼी। इंशाअल्लाह असां हाणे 8 थिया 10 बजे इंशाअल्लाह असां निकिरंदासीं। असां पंहिंजी कैंप बि हणंदासीं उते चौक ते। असांजे बिल्कुलु इमाम हुसैन जा बि असां नौकरूं, असां उनजे ख़ानदान जा बि असांजो सॼो ख़ानदान असांजो उन्हनि जो नौकर आहे, ग़ुलामूं असां इमाम हुसैन जा। इंशाअल्लाह ताला असां पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾींदासीं इंशाअल्लाह। जी जावेद भाई, तव्हांजी महिरबानी जेको आहे असांजी कवरेज ॾियण जे लाइ। हर साल असांजी जेका आहिनि कैंप लॻंदी आहे, जेका आहिनि इमरजेंसी जो सॼो सामान जेको असां रखंदा आहियूं ऐं असांजा सभई मुलाज़िम जेका आहिनि मौजूदु हूंदा आहिनि। ऐं सुबुह जो जेको आहे राति जो तक़रीबन शाम जो तक़रीबन जेका आहिनि 6 खां 8 बजे ताईं जेका आहिनि पंहिंजो असां हिते मौजूदु हूंदा आहियूं। ऐं असां वटि जेको आहिनि एम्बुलेंसी बि सभु आहे ऐं सॼा एमरजेंसी जा मेडिसन हूंदा आहिनि। मिस डॉक्टर बासत अली जो चवणु हो त असांखे ॾही आराम जे हवाले सां जेको आहे थियलु हूंदो आहे। असां बैंक चौक वटि जेको आहे त कैंप मेडिकल कैंप बि लॻाईंदा आहियूं ऐं असां सां एम्बुलेंस बि गॾु हूंदी आहे त कंहिं बि एमरजेंसी सूरत में जेको आहे त असां को रेस्क्यू करे सघूं। ऐं उनखां अलावा हुनजो चवणु हो त असां सुबुह खां तक़रीबन शाम ताईं जेको आहे इहा ड्यूटी सर अंजाम ॾींदा आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN न्यूज़ करमपुर।